नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सेवन शरीफ में ख़बर ॾींदा हलूं त सेवन शरीफ में गुज़िरियल 5 महीने खां पोइ सिंध सरकार पारां हज़रत लाल शहबाज़ रहे जी मज़ार खे आम ज़ाइरीन लाइ खोलियो वियो। हज़रत लाल शहबाज़ रहे जी मज़ार खे SOP तहत खोलियो वियो, जंहिंमें हर हिकु ज़ियारत करण वारनि लाइ इंतज़ामिया पारां ख़ासि हिदायतूं आहिनि त हू मास्क पाए पोइ दरगाह ते अचनि ऐं सेवन में हज़रत कलंदर लाल शहबाज़ रहे जी ॿिन्ही गेटनि ते 4 वॉक थ्रू सैनिटाइज़ गेट लॻाया विया आहिनि। हज़रत लाल शहबाज़ रहे जे दरवाज़े खोलण वक़्त SOPs तहत ASP असिस्टेंट कमिश्नर ऐं एडमिनिस्टर औकाफ अब्दुल गनी मेहर, एलिट फोर्स जो इंचार्ज अब्बास मलिक समेत मकामी ऑफिसर मौजूद हुआ। सईद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट सेवन खे इंतजामिया जे तरफां कलंदर लाल शहबाज़ रहे जी मज़ार ॿिन्ही दरवाज़नि ते 2 एम्बुलेंसूं बीहारियूं वयूं। एम्बुलेंस में तजुर्बेकार सिहत खाते जो अमलो भी मौजूद है। हिन वक्त दरगाह ते सिक्योरिटी जा इंतजाम इंतहाई सख्त कया विया आहिनि। शहर की सूरत हाल मां तव्हांखे इहा ॿुधायां त हिन वक़्तु शहर में जेको सेवन शहर में हिन महिल कान पर कल्ह खां वठी जेको आहे सो कल्ह मगरब खां पोइ माण्हुनि जी आमदरफ़्त शुरू थी वई, आवाम जो हिते अचणु शुरू थी वियो। सेवन जे माण्हुनि त राति हिते जशन मल्हाया आहिनि मुर्शिद लाल जी दरगाह ते, ऐं उन खां पोइ सॼी राति हिते वेही गज़ल कवालियूं नौबतूं वॼियूं आहिनि इन ख़ुशीअ में त सुबुह जो दरवाज़ो खुलंदो। ऐं सुबुह जो दरगाह खुलण खां पोइ बि जेका माण्हुनि जी सिचुएशन रही आहे पोइ मां तव्हांखे बयानु कयां त ॾाढी ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे असांजे लाइ। हिकिड़ो वॾो हिकिड़ो जीअं त्योहार हूंदो आहे ख़ुशीअ जो, जेको 5-10 सालनि खां पोइ ईंदो आहे, माण्हू इंतज़ारु कंदो आहे त हीअ 5 महीना असांखे उन्हनि 50 सालनि जे बराबरि लॻा। ख़ुशी हुई, इंतज़ारु हो दरगाह कंदा लाल शहबाज़ खुले। असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। मां तव्हांजे चैनल जे तवसीस खां उन्हनि सभिनी दोस्तनि खे ॿुधाइणु चाहियां थो, मुबारकबाद ॾियणु चाहियां थो त मुर्शिद लाल जी दरगाह खुली वई आहे। दरगाह खुलण सां जेके हितां जा माण्हू आहिनि, जेके 15 खां 20 हज़ार ख़ानदान आहिनि जिन जो रोज़गार आहे हिन दरगाह जे कंदड़ सबब सां, उन्हनि जूं त उमेदूं उहे आहिनि त तव्हां उन्हनि खां पुछी सघो था त हू केतिरा ख़ुशि आहिनि। ऐं उन हिसाब सां अॼु बि राति बि असां जेको आहे दरगाह ते माण्हुनि खां पुछियोसीं वियोसीं त माण्हू ख़ुशीअ में कोन पिया मां पिया, तो असांजे लाइ त सम्झो ॿी वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। ऐं हिकिड़ो माना ई वर्ल्ड लेवल ते जेको इवेंट चइबो आहे न, जेकी तयारियूं हूंदियूं आहिनि 5 सालनि खां, उन मुताबिक़ ही जेको थियो आहे असांखे ख़ुशी आहे। तव्हांखे मुबारक हुजनि, आवाम खे मुबारक हुजनि, दरगाह खुलियो आहे इंशाअल्लाह सभी जो रोज़गार की आम तरफ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।